अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरन वदाइयन इलल्लाहि बिइज़निहि व सिराजम मुनीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ضल व ग़वा। वला यदुर्रु इल्ला नफ्सहु फलन यदुर्रल्लाह शय्या। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न अहसनल कलामि कलामुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन दलालह व कुल्ल दलालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआनु हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। फ़मन शहिद मिनकुमुश शहर फ़ल्यसुम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वला हौल वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। मुख्तसर हम्दो सना ऐं दुरूद व सलात के बाद यकीनन इंसान जी पूरी ज़िंदगी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हिकु इंतहाई अज़ीम नेमत आहे। लेकिन एक मुसलमान ऐं मोमिन जे लाइ अञाम ज़्यादा बाइस रहमत ऐं बरकत तॾहिं बंदी वञे थी जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन शख़्स जे नसीब में इंतहाई बाइस बरकत इंतहाई बाइस रहमत रमज़ान मुबारक जी सूरत में घड़ियूं मुहैया फ़रमाए थो। हलंदड़ महीनो जंहिं महीने खे शहरु सब्र वल मुआसात यानी हमदर्दी ऐं सब्र जो सिखाईंदड़ महीनो। शहरुन युदाअफ़ु फ़ीहि अजरुल मोमिन, हिकु अहिड़ो महीनो जंहिं महीने में मोमिन जेको बि अमल अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रज़ा ख़ातिर करे त अल्लाह सुब्हानहू तआला उन जो बदिलो उन जो अजर उन खे डबल करे मुहैया फ़रमाए थो। शहरुन फ़ुतिहत फ़ीहि अब्वाबुर रहमा अल जन्नत समानिया, हिकु अहिड़ो महीनो जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पलटंदड़ रहमत
यानी जन्नत जे 8 दरवाज़नि खे खोलियो वञे थो। वग़ुल्लिक़त अब्वाबुन नारे, ऐं जहन्नम जा जेतिरा दरवाज़ा आहिनि उन्हनि खे पूरो सील कयो वञे थो, मुकम्मल तौर ते बंदि कयो वञे थो। वसुलसिलत फी शयातीन व मरदतुल जिन्न, ऐं जेके सरकश जिन आहिनि, शयातीन आहिनि, उन्हनि खे बि क़ैद बंदि कयो वञे थो। इहो इंतिहाई अज़ीम प्रोटोकॉल इन जे बिना ते आहे त हिकु मर्द मोमिन, हिकु मुसलमान जंहिंजी ज़िंदगी इंतिहाई क़ीमती आहे, हिन तरबियती वर्कशॉप जे ज़रिए इन खे अञा बि ज़्यादा मुत्तक़ी ऐं ज़्यादा परहेज़गार बनायो वञे। हदीस जा अल्फाज़ आहिनि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां इन इंतिहाई इंतज़ामात जे बाद ऐलान कयो वञे थो, या दाइयल ख़ैरि अक़बिल व या बाग़िय शर्रि अक्सिर। ऐं नेकी खे तलाश करण वारा, नेकी जे लाइ ज़ौक़ रखण वारा, तुंहिंजे लाइ नेकी जो हर मुमकिन बंदोबस्तु कयो वियो आहे। इंसान जे लाइ जेके 2 रुकावटूं आहिनि, हिकु इंसान पंहिंजो नफ़्स आहे, उन खे रोज़े जे ज़रिए कंट्रोल कयो वियो, ऐं ॿियो शैतान आहे जंहिंखे जकड़ियो वियो आहे। इंसान नेकी जो तलाशी आहे, अॻिते वध, अॻु भराई कर, हर मुमकिन नेक अमल कर, ऐं कम अज़ कम जेकॾहिं बुराई कंदड़ आहीं हिन महीने में त रुकिजी वञ, ज़रा हिन महीने में शर्मदार, अक्सर रुकिजी वञ, ख़बरदार। जहिड़ी तरह हिन महीने में हिकु इंसान जो अमल इंतिहाई क़ीमती आहे, अहिड़ी तरह हिन महीने जो गुनाह बि इंतिहाई ख़तरनाक आहे। वया बाग़िय शर्रि अक्सिर, ऐं बुराई करण वारा हिन महीने में कम अज़ कम रुकिजी वञ। हिकु इंसान जे नसीब में, मुसलमान ऐं मोमिन इंसान जे नसीब में ज़िंदगी में सिर्फ़ु हिकिड़ो रमज़ान मुबारक मुहैया थी वञे, हक़ीक़त पुछो इहो इंसान इंतिहाई क़ीमती आहे। इहो इंसान इंतिहाई मुबारक आहे जंहिं इंसान जे नसीब में इहे 30 या 29 ॾींहं ऐं रातियूं बाइसे बरकत ऐं रहमत मुयसर थी वञनि, ज़िंदगी में सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो मुयसर थियनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इन बंदे ते इंतिहाई अज़ीम नेमत आहे। सुनन इब्न माजा जी रिवायत आहे, सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह सहाबी रसूल इन हदीस जा रावी आहिनि। पाक फरमाइनि था, असांजे दौर में प्यारे पैगंबर जी सोहबत में 2 शख़्स अचनि था। उहे आहिनि हिकिड़े ई टाइम ते नेक सोहबत जी बिना ते हिकिड़ी महफ़िल में मुसलमान थियनि था। मजलिस नबवी में आया, हिकिड़े टाइम ते मुसलमान थिया। उन जे बाद उहे पंहिंजा नेक अमल करणु शुरू कनि था। बिला आख़िर हलंदे उन्हनि 2 शख़्सनि मां हिकिड़ो शख़्स मैदान जिहाद फी सबीलिल्लाह, यानी अल्लाह जे राह में उहो शख़्स शहीद थी वञे। जंहिं शहादत जो एज़ाज़ छा आहे, मैदान जिहाद जी फज़ीलत छा आहे। हिकु हदीस जा अल्फाज़ आहिनि, पाक सल्लम जी फरमाइनि था, मग़बरत क़दमा इब्न आदम फी सबीलिल्लाह फतमस्सहुन नार। ईअं थी सघे ई कोन थो जो इंसान जा उहे 2 पेर जंहिं जे ज़रिए हलंदो आहे ऐं इहे चंद विखूं खणी करे मैदान जिहाद ते पहुतो आहे, हाणे उहे पेर वापसि जहन्नम में वञनि। पाक फरमाइनि था इहो थी सघे ई कोन। बल्कि हदीस जा अल्फाज़ आहिनि, हिकु अहिड़ी अखि जंहिं सिर्फ़ु हिकिड़ी राति उन पहिरों ॾींहुं आहे दुश्मन जे साम्हूं सुपरबंदी करे मुजाहिदीन जी हिफ़ाज़त लाइ, जंहिं अखि पहिरों ॾींहुं आहे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, पाक फरमाइनि था, इहा उजाकियल अखि कॾहिं जहन्नम में वञी कोन सघनि। सैयदना मुआद इब्न जबल सहाबी रसूल आहिनि। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इंतिहाई मुहिब ऐं महबूब सहाबी पाण खां हिकु इंतिहाई जामे तरीन सवाल फरमाइनि था, ऐं अल्लाह जा हबीबा, बसि अहिड़ो अमल ॿुधायो जंहिं अमल जे ज़रिए आउं जन्नत में दाख़िल थी वञा ऐं जहन्नम खां परे थी वञा। पाक फरमाइनि था, मुआज़ व इन्नहु लअज़ीमुन व इन्नहु लयसीरुन अला मन यस्सरहु अल्लाहु अज़्ज़ व जल्ल। तुंहिंजो सवाल इंतिहाई अज़ीम आहे, इंतिहाई अज़ीम सवाल आहे, लेकिन इन जे अमल जे लाइ जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तौफ़ीक़ बख़्शे उन जे लाइ इंतिहाई आसान आहे। जन्नत में वञण जे लाइ पाण अमल ॿुधाइनि था। अमल ॿुधाईंदे हदीस जा अल्फाज़ आहिनि, पाक फरमाइनि था, वज़िरवतु सिनामिही अल जिहादो
ख़बरदार, इस्लाम जी चोटी जेका चोटी आहे वो जिहाद आहे। जहिड़ी तरह उठ आहे, उठ जो थूहो मथां हिसो आहे। ऐं मुआज़ तूं यादि रखजा, इस्लाम में जिहाद जेको आहे इहा इस्लाम जी चोटी आहे। एतिरे क़दुरु फज़ीलत ऐं सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन मुजाहिद फी सबीलिल्लाह जी अज़मत खे बयान कंदे फरमाइनि था, इन शख़्स खे अञा पहिरीं ज़रब लॻी आहे, रहमान जे राह में शहीद थियो आहे, पहिरियों धकनी खे लॻो आहे, इन जा गुनाह त छा, इन जो लग़्ज़शूं माफ़ कयूं वञनि थियूं। साहबी फरमाए थो, इन मां पहिरियों शख़्स अल्लाह जी राह में शहीद थी वञे ऐं आहिनि 12 महीननि जे बाद, यानी 1 साल खां पोयां ॿियो साथी उहो पंहिंजे बिस्तरे ते फ़ौत थिए। पहिरियों शख़्स मैदान जहाद में शहीद थिए थो ऐं पोयां ॿियो शख़्स जंहिंखे ज़िंदगी जो बहारूं 12 महीना मथे मिलिया आहिनि, 1 साल मथे मिली आहे, उन 12 महीननि जे बाद पोयूं साहबी पंहिंजे घर फ़ौत थिए थो, पंहिंजे बिस्तरे ते फ़ौत थिए। सैयदना तुला बिन उबैदुल्लाह फरमाइनि था, असांजे कंहिं शख़्स सां ख़्वाब ॾिठो त उहो शख़्स जेको पंहिंजे बिस्तरे ते फ़ौत थियो आहे, जन्नत जे आला इल्लियीन में उन शहीद खां वञा ज़्यादा मथे आहे, मर्तबे में ज़्यादा आहे, मंज़िलत जे एतबार सां, एज़ाज़ जे एतबार सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खे आज़ाद में अञा बि ज़्यादा नवाज़े छॾियो आहे। इंतहाई हैरान कुन हक़ीक़त सैयदना तुला फरमाइनि था, इन अजीब ख़्वाब खे प्यारे पैगंबर जे साम्हूं पेश कयो वञे ऐं ख़बरदार, हर ख़्वाब शरीयत जो हिसो न आहे, हर शख़्स जो ख़्वाब शरीयत न आहे। ख़्वाब शरीयत उहा आहे जंहिं ते प्यारे पैगंबर जे सदाकत जी मोहर लॻल हुजे। इहो ख़्वाब सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां पेश कयो वञे थो। पाक फरमाइनि था, साथी हिन में हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे, अलैसा क़द अदरक बादहू सनतन फअदरक रमज़ान, छा खे मालूम न आहे इहो पोयां शख़्स जंहिंखे ज़िंदगी जी 1 साल इस्लाम जी हालत में, ईमान जी हालत में ज़्यादा मिली आहे, इन शख़्स नेक अमल कया आहिनि, हत्ता के इन जे वक़्त जो छा चइजे, इन जे नसीब में 1 रमज़ान मुबारक ज़्यादा। ॿई गॾु मुस्लमान थिया आहिनि, लेकिन हिन खे साल ज़्यादा मिली आहे, 12 महीना ज़्यादा मिलिया आहिनि। फअदरक रमज़ान फसाम सियामहू वकाम क़ियामहू, पाक फरमाइनि था, पोयां रमज़ान मुबारक जा उन रोज़ा रखिया आहिनि, राति जो क़याम कयो आहे, तरावी पढ़ी आहे। ख़बरदार, फलमा बैनहुमा अबदमा बैन समाए वल अर्ज़े, हिननि ॿिन्हिनि जे दर्जात में एतिरो फ़र्क़ु आहे जेको ज़मीन आसमान जी बुलंदी में फ़र्क़ु। ज़मीन खां आसमान केतिरे क़दुरु बुलंद आहे, एतिरे क़दुरु इहो पोयों शख़्स अज़ाज़ात में ज़्यादा आहे। छाजी बिना ते इन शख़्स जे नसीब में 1 रमज़ान मुबारक ज़्यादा आहे। कॾहिं असां वेही करे वीचार कयो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हीअ पलटंदड़ नेमत जो साह जा सुॾका हिन 360 जोड़ में मौजूदु आहिनि, हर 12-11 महीननि जे बाद ही रब जी नेमत ऐं रहमत असांखे मुयसर थिए थी। कॾहिं असां क़दुरु कयो आहे, अॼु असांखे ख़बर न आहे हीअ रमज़ान मुबारक छा आहे। क़बर जी कंधी में वेंदा हलियासूं, उन टाइम ते ख़बर पवंदी हीअ बाइस रहमत घड़ियूं केतिरे क़दुरु इंतिहाई प्यारियूं। अल्लामा इब्न जौज़ी रहमहुल्लाह इंतिहाई मशहूर मुहद्दिस आहिनि। पाक फरमाइनि था, जेकॾहिं कंहिं मुर्दा खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा ऑफर करे, वापसि तूं दुनिया में वञ ऐं तुंहिंजी का ख़्वाहिश हुजे, तूं पंहिंजी ख़्वाहिश ॿुधाए, त करे उहो ख़्वाहिश या ज़ाहिर करे, ऐं अल्लाह मूंखे वापसि ज़िंदगी ॾे ऐं जेको ॾींहुं मूंखे मुयसर हुजे उहो रमज़ान मुबारक जो ॾींहुं हुजे, उहो रमज़ान मुबारक जो ॾींहुं हुजे। उन्हनि खे अॼु मालूम आहे त रमज़ान मुबारक जो 1 ॾींहुं केतिरे क़दुरु अज़ीम आहे। भाइरो, ही त पूरो महीनो आहे। ईमान ऐं इस्लाम जी हालत में हिकु मोमिन इंसान खे रमज़ान मुबारक जी सिर्फ़ु 1 राति मुहैया थी वई, सिर्फ़ु 1 राति। इहा 1 राति इंतिहाई अज़ीम आहे। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन राति जी अज़मत बयान फरमाई आहे ऐं क़ुरान करीम जी अज़मत बयान फरमाई आहे। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, क़द्र जी 1 राति 1000 महीननि खां इंतिहाई बहितर आहे। ऐं 1000 महीननि खे जेकॾहिं कैलकुलेट कयो वञे ॾींहनि ऐं सालनि जे एतबार सां 84 साल ऐं मथे चंद महीना बणजनि था। रमज़ान मुबारक जी 1 राति तुंहिंजे 84 साल जे बाद खां इंतिहाई अज़ीम। गोया के इंसान जी पूरी ज़िंदगी हिकु तरफ़ ऐं रमज़ान मुबारक जी इन खे ईमान जी हालत में
हिकिड़ी राति मुयसर थी वञे थी, उन हिकिड़ी राति जो क़दुरु कयई, उन में अल्लाह जी रज़ामंदी ख़ातिर नेक अमल कयई, या हिकिड़ी राति इंसान जे 84 साल जी ज़िंदगी जे बराबरि वञी बणिजे थी। ऐं इंसान जेकॾहिं बेक़दरो न बणिजे, इंसान महीने जे हर पल ऐं घड़ी जो क़दुरु कंदो रहे, त हिन महीने जो हिकु हिकु ॾींहुं इंतिहाई अज़ीम, हिकु हिकु ॾींहुं इंतिहाई अज़ीम आहे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, मन साम यौमन फी सबीलिल्लाह इब्तिगा वजहिल्लाह, जंहिं शख़्स रमज़ान मुबारक जो हिकिड़ो रोज़ो रखियो आहे, उनखे हिकिड़ो ॾींहुं मुयसर थियो, उन हिकिड़ो रोज़ो रखियो आहे, ऐं इहो हिकिड़ो रोज़ो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण जे लाइ इन शख़्स रखियो आहे, उहो हिकिड़ो रोज़ो क़बूल थी वियो। बादल्लाहु मिन्हु जहन्नम मसीरतो मियत सनतिन, पाक फरमाइनि था रोज़े माशर क़ाइमु थींदो जंहिं टाइम ते जहन्नम में 70,000 लगाम हूंदा, रब जा 70,000 फ़रिश्ता हर लगाम खे पकिड़े करे जहन्नम खे झले बीठल हूंदा। उन टाइम ते शख़्स खे सिर्फ़ु हिकिड़े रोज़े जी बिना ते हिकु सदी जे बराबरि इंतिहाई पोइते हटायो, हिकु सदी जे बराबरि पोइते हटायो वेंदो कहिड़े शख़्स खे जंहिं सिर्फ़ु हिकिड़ो रोज़ो रखियो आहे। यानी हिकिड़ो रोज़ो 100 साल आहे, हिकु सदी। ॿिए अंदाज़ में तव्हां हीअं सम्झो, हिन दौर में इंसान जी डिघे खां डिघी ज़िंदगी, यानी 50-60 साल ज़िंदगी आहे, 70-80 साल असांजे हिन दौर में 100 साल इंतिहाई वॾा आहिनि। हिकु इंसान 100 साल बंदगी करे ऐं ॿिए तरफ़ उन रमज़ान मुबारक जो हिकिड़ो रोज़ो रखियो आहे, इन हिकिड़े रोज़े जे बिना ते इन खे जहन्नम खां हिकु सदी जे बराबरि परे कयो वञे। भाइरो, मौज़ू इंतिहाई अज़ीम आहे, ऐं इन महीने जा 2 इंतिहाई अज़ीम तरीन अमल तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहियां थो, जेके 2 अमल इंसान जे लाइ बाइस शफ़ाअत बनी करे बीहंदा। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुजरिम इंसान खे, ॾोहारी इंसान खे इन अंदाज़ में बि झंझोड़ियो आहे त ख़बरदार रोज़े माशर क़ाइमु थींदो, का सफ़ारिश कोन हूंदी, तुंहिंजे अॻियां को वकील न हूंदो, तुंहिंजे लाइ को तर्जुमान न हूंदो, अलबत्ता इन इंसान जा पंहिंजा जेके नेक अमल आहिनि उहे अॻियां वकील बनी करे बीहंदा। उहे अज़ीम तरीन अमल जेके इंसान जे लाइ क़यामत जे ॾींहुं बाइस सफ़ारिश बनी करे बीहनि था, उन में सभ खां पहिरीं क़ुरान करीम जी तिलावत आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन महीने खे जेका अज़मत मुहैया फरमाई आहे, रमज़ान मुबारक जी जॾहिं अज़मत बयानु कई हुई, फज़ीलत खे बयानु कयो वियो, माने मर्तब खे बयानु कयो वियो, उते बयानु हिन अंदाज़ में कयो वियो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन, ही उहो महीनो आहे जंहिं महीने में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो पाकीज़ा क़ुरान करीम उन खे नाज़िल कयो वियो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो पाकीज़ा कलाम जंहिंजो माने मर्तबो आहे, जो पाक वसल्लम जे फरमाइनि था, इहो क़ुरान करीम इंसान जे लाइ सफ़ारिशी बनी करे बीहंदो, इंसान जे लाइ सफ़ारिशी बनी करे बीहंदो, जंहिंजो तारुफ़ छा आहे, व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक लितकून मिनल मूक़िनीन बिलिसान अरबिय्यिम मुबीन। फरमाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो पाकीज़ा कलाम आहे, जो को मुअज़्ज़ज़ फ़रिश्ते ऐं फ़रिश्तनि जे सरदार सैयदना जिब्रील अमीन जे ज़रिए इंसानियत जे सरदार सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो, बिलिसानिन अरबिय्यिम मुबीन। पूरी काइनात के अंदर जेतिरियूं ॿोलियूं आहिनि, उन तमामु ॿोलियुनि में जेका मिठड़ी ॿोली आहे, बल्कि जेका जन्नत जी ॿोली आहे, उन जन्नत जी ॿोली में हिन क़ुरान करीम खे नाज़िल कयो वियो आहे। ऐं ॿी जॻह ते फरमाई, ला यमस्सुहु इल्लल मुतहरून तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन। क़ुरान करीम खे इन अंदाज़ में पेश कयो वियो आहे, इन अंदाज़ में नाज़िल कयो वियो आहे, जेके इन खे खणी अचण वारा आहिनि, नाज़िल करण वारा आहिनि, उहे बि इंतिहाई मुतहिर आहिनि। ऐं ॿियो मफ़हूम इहा आहे त ख़बरदार इन क़ुरान करीम खे न छुए मगर उहे शख़्स जेके पाकीज़ा हुजनि। भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे कलाम जी छा अज़मत आहे। सही मुस्लिम जी रिवायत आहे, सैयदना अबू उमामा बाहिली रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिसके रावी आहिनि, पाक फरमाइनि था, साथियो इक़राउल क़ुरआन फ़इन्नहु याती यौमल क़ियामत शफ़ीअन लिअस्हाबिही। तव्हां क़ुरान करीम जी तिलावत कंदा करियो, रोज़े माशर क़ाइमु थींदो, इहो क़ुरान करीम बंदे जे लाइ सफ़ारिशी बनी करे बीहंदो, इंसान जे लाइ सफ़ारिशी बनी करे बीहंदो। इन अल्फाज़ जी हक़ीक़त ज़रा उन मुजरिम ऐं ॾोहारी इंसान खां
मालूम थी सके थी कंहिं मुजरिम खे जज अॻियां पेश कयो वञे, विच में को वकील न हुजे, या जेकॾहिं को वकील इन जी सफ़ारिश करण वारो हुजे, बहितर हुजे, उन टाइम ते इन मुजरिम जी कैफ़ियत छा हूंदी। रहमान फरमाए थो, इहो क़ुरान करीम पा फरमाई था, इहो क़ुरान करीम रोज़े माशर इन मुजरिम में ॾोहारी इंसान जे लाइ सफ़ारिशी बनी करे बीहनि। अॻिते हदीस जा अल्फाज़ आहिनि, इक़राउ ज़हरा वैने, तव्हां ॿ रोशन कंदड़ सूरतूं, ॿ मुनव्वर सूरतूं तव्हां पढ़ंदा करियो, जेके उहे ॿ सूरतूं इंसान जे दिलि खे रोशन कंदड़ आहिनि, जेके इंसान जे ज़मीर खे रोशन कंदड़ आहिनि, जेके इंसान जे लाइ आलम बरज़ख क़ब्र जी कंदी में बाइसे नूर आहिनि, जेके ॿ सूरतूं जहन्नम जे मथां रखियल जेका पुलसरात आहे उन पुलसरात ते रोशनी मुहैया कंदड़ आहिनि, जेके ॿ सूरतूं हदीस जा अल्फाज़ आहिनि, कान्हुमा ग़याबताने औ ग़बाबताने ग़ुमामताने, पा फरमाइनि था रोज़े माशर क़ाइम थींदो इन ॾोहारी इंसान, इहो क़ुरान करीम जी तिलावत कंदड़ इंसान इन जे मथां बादल बनी करे बीहनि। जंहिं ॾींहं जी कैफ़ियत छा आहे, इंसान जे पेर में न का जुती पियल आहे गरमाइश खां बचण जे लाइ, न को जिस्म ते लिबास आहे, न मथे ते का शइ आहे, न मथां उस खां बचण जे लाइ का छटी नुमा का शइ आहे, मथां ॾींहं जी इहा कैफ़ियत आहे, सिर्फ़ु हिकिड़े मैल जे बराबरि सिज मथां बीठल आहे, हेठां ज़मीन जी कैफ़ियत छा हूंदी। अॼु 15 करोड़ मैल जे बराबरि सिज सां खां मथे आहे। जून ऐं जुलाई जी गर्मी में इंसान सख़्ती खे बर्दाश्त करे कोन सघंदो आहे। इंसान हर मुमकिन एतबार सां वसियार जे एतबार सां इन गर्मी खां बचण जे लाइ वसीला कंदो आहे, लेकिन उन ॾींहुं इंसान जी छा कैफ़ियत हूंदी। सिज हिकु मैल जे बराबरि ऐं छा ज़मीन आहे जेका टामू जी तरह तपंदड़ आहे, लेकिन इंसान जा नेक अमल आहिनि जेके मथां छपर छांव बनी करे बीहनि था। पा फरमाइनि था, इहो क़ुरान करीम तव्हां पढ़ंदा करियो, बादल बनी करे बीहंदो, ककर बनी करे बीहंदो, हता के इंसान जो फ़ैसिलो थी वञे। बल्कि हिकु ॿी रिवायत अल्फाज़ आहिनि, रोज़े माशर क़ाइम थियो, जॾहिं मुअज़्ज़ज़ीन खे इनामात सां नवाज़ियो वञे पियो, तॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कलाम साम्हूं अचे थो ऐं रब खे हिकु दरख़्वास्त ॾिए थो, या रब्बे हल्लिही, ऐं अल्लाह हिन खे इंतिहाई अज़ाज़ात सां नवाज़े छॾ, हिन खे नवाज़। फ़युल्बसो ताजुल करामा, सुनन तिरमिज़ी जी रिवायत आहे, पा फरमाइनि था करामत जो ताज जेको आहे हिन जे सिर ते रखियो वियो। जहिड़ी तरह अॼु बादशाहनि जे सिर ते सोना ताज आहिनि, दुनिया वारा उहे ताज पाए करे ख़ुशी मां मापंदा कोन्हे, सोन जो मथे ते ताज रखियो पियो आहे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, उन ताज जो हिकिड़ो हीरो अहिड़ो आहे, जेकॾहिं सिज जे अॻियां रखी वञे सिज करे बेनूर बनी वञे। क़ुरान करीम सफ़ारिश करे थो, अल्लाह हिन खे ज़ेवर पाराए, फ़युल्बसो ताजुल करामा, मुअज़्ज़ज़ एतबार सां इन जे सिर ते ताज रखियो वञे। रब्बे ज़िदही, अल्लाह अञा बि हिन खे अज़ाब में वधाए छॾ। हदीस जा अल्फाज़ आहिनि, फ़युल्बसो हुल्लतुल करामा, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अज़ीम रहमत ऐं नेमत जेका जन्नत आहे उन जे लिबास अज़ीम लिबास खे इन इंसान खे पारायो वञे थो। फ़यक़ूल रब्बे ज़िदही, अल्लाह हिन खे अञा बि इज़ादात में वधाए छॾ। फ़यक़ूल इर्ज़ अन्हु, ऐं अल्लाह करीम हिन बंदे खां ख़ुशि थी वञ, हिन खां राज़ी थी वञ। आऊं गवाही ॾियां थो, हीउ तुंहिंजो उहो बंदो आहे, राति जो सारी जो टाइम हूंदो हो, जंहिं टाइम ते इंसानियत आराम में पियल हूंदी हुई, ॾींहं जो तपंदड़ गर्मी हूंदी हुई, जॾहिं इंसान मशगूल हूंदा हुआ, हीउ तुंहिंजे कलाम सां दिलि लॻाए करे इन सां प्यार ऐं मुहबत कंदो हो। अल्लाह तुंहिंजे कलाम सां मुहबत कई आहे, लिहाज़ा इन खां राज़ी थी वञ। ऐं भाइरो हक़ीक़त पुछो, वरिज़वानुम मिनल्लाहि अकबर, जेकॾहिं कंहिं बंदे खे इहो इतला मिली वञे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तोखां राज़ी थी वियो आहे, मुंहिंजो ख़ालिक़ मालिक उन खां ख़ुशि थी वियो आहे, इन जहिड़ो ॿियो कोई एज़ाज़ बणिजी सघे ई कोन। जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कलाम इहा अर्ज़ फरमाए थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन कारी क़ुरान बंदे खां राज़ी थी वञे। ऐं भाइरो हीउ त उहो बंदो आहे जेको ॾिसी करे या नाज़र जी अंदाज़ में क़ुरान करीम खे पढ़ंदड़ आहे, पर जेकॾहिं को ख़ुशकिस्मत इंसान अहिड़ो आहे जंहिं पंहिंजे 60-70 साल जी ज़िंदगी में इहो नसीबत कयो आहे जो न रब जे कलाम खे पंहिंजे सीने में महफ़ूज़ बनाए करे रखियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खे हक़ीक़ी अहले इल्म शुमार कयो, हक़ीक़ी अहले इल्म। फरमाए बल आयातुम बय्यिनातुन फी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्मा वमा यजहदु बिआयातिना इल्ला ज़ालिमून, इहे असांजो आयतूं आहिनि जेके अहले इल्म जे सीननि में इंतिहाई महफ़ूज़। इहो शख़्स रब जे उन इंतिहाई अज़ीम तरीन ॾींहं में कहिड़े अज़ाब में आहे। पा फरमाइनि था, अल माहिरु बिल क़ुरान मा सफ़रा
अल किरामिल बररा, यो मुअज़्ज़ज़ तरीन शख्स जो कुरान करीम जो हाफ़िज़ आहे, कुरान करीम जो ॼाणो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा उहे अज़ीम तरीन सफ़ीर मुअज़्ज़ज़ फ़रिश्ता जेके आहिनि, उन्हनि फ़रिश्तनि सां गॾु इंतहाई प्रोटोकॉल अंदाज़ में, इंतहाई प्यारे अंदाज़ में इहो शख्स उन्हनि सां गॾु आहे जेको कुरान करीम जो हाफ़िज़। बल्कि हिकु रिवायत एतबार सां हिन खे हुकुम कयो वञे थो पहिरीं आयत खां वठी करे आख़िरी आयत ताईं इंतहाई तरतीब सां पढ़ंदो वञ, जिते आख़िरी आयत ख़तम थिए जन्नत जे आला इल्लियीन में आख़िरी तुंहिंजी जॻह हुआ। लेकिन भाइरो आया अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इन कलाम जी असां तिलावत केतिरी करियूं था? अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे कलाम सां असांजो क़ल्बी लगाव छा आहे? दिल जो ताल्लुक़ केतिरे क़दुरु आहे? कुरान करीम खे जेतिरे क़दुरु तिलावत करणु इंतहाई अज़ीम आहे, अहिड़ी तरह कुरान करीम जी तिलावत खे कन जे ज़रिए ॿुधणु इहो बि इंतहाई अज़ीम तरीन सवाब आहे। जो इंसान कंहिं कारी जी तिलावत ॿुधे हुअणु खपजे। रमज़ान मुबारक जे महीने में हर मस्जिद में 30 सिपारा पूरी तिलावत कई वञे, तां त उहे जाहिल वीचारा या नाज़रा पढ़ंदड़ शख़्स जेके गैर हाफ़िज़ आहिनि 30 सिपारा उन जे कननि ते पूरा पइजी वञे। कुरान करीम जी तिलावत बाहिस सवाब आहे, अहिड़ी तरह इन खे ॿुधण बि इंतहाई सवाब। हदीस जा अल्फाज़ आहिनि, सही बुखारी जी रिवायत आहे, पाक सल्लम जिन हिकु दफ़ा पंहिंजे महबूब साहबी सैयदना उबई बिन काब खे फरमाइनि था, उबई अल्लाह रब्बुल इज़्ज़त अॼु तुंहिंजो नालो वरितो अर्श अज़ीम ते, अर्श अज़ीम ते नालो खजाणो आहे। तूं लम यकुनिल लज़ीन कफ़रू सूरह बय्यना इहा तिलावत कर ऐं तुंहिंजी तिलावत खे उबई ॿुधी वठे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, दुनिया में हलंदड़ उबई बज़ाहिर नाबीन शख़्स आम बालाड़ी जो शख़्स आहे, लेकिन छा आहे अर्श अज़ीम जे मालिक नालो वरितो आहे। फरमाए थो अल्लाह सम्मानी, ऐं अल्लाह जा हबीबा छा अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजो नालो खयो आहे? पा फरमाइनि था हा रहमान नालो खयो आहे, ऐं इहा सूरत ते तिलावत करी। ऐं सैयदना इब्न मसूद फरमाइनि था, पाण हिकु दफ़ा मूंखे फरमाइनि था, ऐं इब्न मसूद तूं मूं ते तिलावत कर। इब्न मसूद फरमाइनि था आउं पाक सल्लम ते तिलावत करियां थो, सूरह निसा जी तिलावत कंदे हिन आयत ते पहुचां थो, फ़कैफ़ इज़ा जमाना फ़कैफ़ इज़ा जीना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन वजीना बिका अला हाउलाइ शहीदा यौमइज़िन यवद्दुल लज़ीन कफ़रू वअसवुर रसूला लौ तुसव्वा बिहिमुल अर्ज़ु वला यक्तुमून अल्लाह हदीसा। हदीस जा अल्फाज़ आहिनि, सैयदना इब्न मसूद फरमाइनि था अञा आउं तिलावत करियां थो, ॾिसां तो प्यारे हबीब जे अखियुनि मां लुड़क ज़ारो क़तार वहनि पिया, ऐं पा फरमाइनि था इब्न मसूद हाणे बस कर। कुरान करीम ॿुधण जो हिकु तासीर आहे। इंसान जॾहिं इंतहाई वीचार सां तदब्बुर सां प्यारे कलाम खे ॿुधंदो आहे, इंसान जी दिलि इंतहाई नरम थी वेंदी आहे। केतिरा वाक़िया आहिनि, कुरान करीम जी हिकिड़ी आयत असांजे दिलि ते असरु करे ज़िंदगी भर उहा हिकिड़ी आयत असांजे लाइ बाइस निजात बणिजी सघे। सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे पूरे तफ़सीली किसे मां कहिड़ो मुस्लमान ना वाक़ुफ़ आहे, जंहिंखे हिन खां पहिरीं उमर बिन ख़त्ताब जे नाले सां सॾियो वञे थो, जेको जाहिलियत जे ॾींहंनि में बज़ाहिर संग दिल आहे, जंहिं पंहिंजे भेणीअ ऐं भेण ते सख़्ती करे रखी आहे। लेकिन छा आहे जॾहिं हिकु दफ़ा उन्हनि जे घर पहुचे थो, अंदरि क़ुरान करीम जी तिलावत थिए थी, फरमाइण लॻो जेका हा ॻाल्हि पढ़ी पे इहा ज़रा मूं ते तिलावत करियो। भेण चवणु लॻी तूं मुशरिक आहीं, अञा काफ़िर आहीं, ऐं नापाक शख़्स ते रब जो कलाम कोन पढ़ियो वेंदो आहे। जल्दी सां वञे थो, गुस्ल करे अचे थो, मूं ते तिलावत करे ॿुधां त सही। भेण तिलावत करे थी, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्का इल्ला तज़किरतन लिमन यख्शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ा वस्समावातिल उला अर्रहमान अल अर्श इस्तवा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व मा बैनहुमा व मा तहतस सरा व इन तजहर बिल क़ौलि फ़इन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा। हदीस जा अल्फाज़ आहिनि, सैयदना उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था बसि मूंखे कलमो पढ़ाए और मुसलमान थियण जे लाइ तयारु आई। छा ॻाल्हि आहे, बसि चंद आयतूं ॿुधियूं आहिनि। इन चंद आयत ॿुधण सां उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु फौरन उमर फारूक बणिजी वञनि था। ऐं भाइरो सैयदना जुबैर बिन मुतम रज़ियल्लाहु तआला अन्हु साहबी रसूल आहिनि। पा फरमाइनि था आउं प्यारे हबीब जे अॻियां आयसि, पाक सल्लम जिन सूरह नहल जी आयत तिलावत कई, इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसान व ईताइ ज़िल कुर्बा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर व यइदुकुम लअल्लकुम तज़क्करून। सैयदना इब्न जुबैर फरमाइनि था फ़ज़ालिका हीन इस्तक़र्रल ईमान फ़ी क़ल्बिही व अहबब्तु मुहम्मदा। मालूम न आहे कहिड़ी नियत सां आयो हुअसि,
प्यारे हबीब जे अॻियां लेकर पाण हिकिड़ी आयत पढ़ी, ईमान मुंहिंजे दिलि में टिकी वियो ऐं प्यारे पैगंबर सां उन ॾींहं खां वठी करे मूं गहरी मुहबत करणु शुरू करे छॾी। सैयदना उस्मान बिन मज़ून रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे इस्लाम जो दास्तान ॿुधाइनि था, फरमाइनि प्यारे पैगंबर जी ज़बान तां बसि हिकिड़ी आयत ॿुधी हुई, अम खुलिकू मिन गैरि शैइन अम हुमुल खालिकूना अम खलक़ुस समावाति वल अर्ज़ बल ला यूक़िनून अम इंदहुम खज़ाइनु रब्बिका अम हुमुल मुसैतिरूना। छा इहे पाण ख़ालिक आहिनि या मख़लूक आहिनि? इनखे कंहिं पैदा कयो आहे? छा दुनिया या आसमान जा खज़ाना के हिननि जे हथ में आहिनि? इहा झंझोड़ींदड़ आयत आहे। सैयदना बिन मज़ून जॾहिं ॿुधनि था पाण फरमाइण लॻा, फ़ज़ालिकल वक़्तु काद क़ल्बी यतीरो, मुंहिंजी दिलि जेका आहे उहा तक़रीबन उॾणु शुरू थी वई ऐं फौरन कलमो भरियां थो ऐं मुस्लमान बणिजी वञा। ऐं भाइरो ख़बरदार, जहिड़ी तरह अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे कलाम में तहसीर आहे, अहिड़ी तरह प्यारे हबीब जे फरामीन में तहसीर आहे। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हिकु मुस्लमान इंसान, हिकु मोमिन इंसान जे दिलि ते पहुचे, उन्हनि जे कननि ताईं प्यारे हबीब जो फरमान पहुची वञे, मोमिन इंसान जी निशानी हीअ आहे उन जी दिलि इंतिहाई नरम बणिजी वञे, प्यारे पैगंबर जे फरमान ते फौरन अमल करणु शुरू करे छॾे। सैयदना ज़ुमाम बिन सारुब रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन पाण सहाबी रसूल आहिनि ऐं इस्लाम आणण खां पहिरीं जेके अंतर मंतर जादू जा अमल आहिनि इहे काफ़ी ॼाणंदो हो। मक्कतुल मुकर्रम में अचे थो ऐं खेसि ख़बर पई हिते को शख़्स आहे जेको शख़्स कंहिं चयो मजनून आहे, कंहिं चयो जादूगर आहे, कंहिं चयो हुते मुख़्तलिफ़ असर थियल आहे, यानी प्यारे पैगंबर जे बारे में फरमाइण लॻो, चंद ॾींहं मूं सब्र कयो, आउं कोन वियुसि। बिल आख़िर मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि आई त आउं पाण सम्झो आहियां जेकॾहिं उन ते कंहिं क़िस्म जो असरु हूंदो, आउं पंहिंजो अहिड़ो तावीज़ पढ़ंदुसि, इहो असरु उन तां ख़तमु थी वेंदो। इन नीयत सां पाण जे अॻियां अचे थो, जॾहिं पाक वसल्लम जे अॻियां पेश थिए थो, पाक वसल्लम खे सॼी पंहिंजी हक़ीक़त ॿुधाए थो। पाक फरमाए था, ज़ुमाम ज़रा असांजी ॻाल्हि ॿुधी वठि, इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। हदीस जा अल्फाज़ आहिनि, अञा पाण ख़ुतबो ख़तमु कोन कयो आहे, ईंदड़ ॻाल्हि जारी कोन कई आहे। सैयदना ज़ुमाम फरमाइनि था, साईं ॿिए दफ़ा मूं ते पढ़ो, वरी पाण ख़ुतबो पढ़नि था, अञा ख़ुतबो पढ़ियो आहे, आयदा लई मर्रतन, साईं ख़ुतबे खे वरी 3 दफ़ा मूं ते पढ़ो, अञा ख़ुतबो ख़तमु थियो आहे। सैयदना ज़ुमाम फरमाइनि था, लक़द बलगना नाऊसल बहरे औ कामूसल बहरे, साईं तव्हांजा लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे दिलि जे दरिया ते पहुची विया आहिनि, बसि आउं हथ ते वधायां थो, इस्लाम बि आणियां थो ऐं तव्हांजे हथ ते बैत बि करियां। तव्हीं अंदाज़ो लॻायो, सिर्फ़ु हिकिड़ी हदीस आहे, सिर्फ़ु हिकिड़ी आयत आहे जेका इंसान जे दिलि ते केतिरे क़दुरु सां अंदाज़ थिए थी। इमाम फ़ुज़ैल बिन इयाज़ रहमहुल्लाह हिकु मशहूरु मुहद्दिस आहे, लेकिन हिन जी क़िस्मत जो छा चइजे, हिन जी आहे नौजवानी ऐं जवानी जेका गुनाहनि में पूरी बसर थी आहे, हत्ता के पंहिंजे माशरे जो हिकु डाकू चोर जी हैसियत सां मशहूरु थी वञे थो। पंहिंजे आहिनि उन्हनि ॾींहंनि में कुझु मुसाफ़िर शख़्स आहिनि जेके फ़ुज़ैल बिन इयाज़ जे इलाइक़े में राति जे असर जे टाइम ते पहुचनि था, आधी टाइम पहुचनि था, उते पड़ाव अची विझनि था। कंहिं शख़्स पंहिंजी ज़बान ते अल्फाज़ चया, असां हिन इलाइक़े में न तरसूं, अॻियां किथे वञूं, हिते फ़ुज़ैल बिन इयाज़ मशहूरु धारे वाल आहे, असांखे लुटे वेंदो, असांजो माल फुरे वेंदो। इमाम फ़ुज़ैल फरमाइनि था, उन शख़्स जा इहे जॾहिं अल्फाज़ मुंहिंजे कननि ते पहुता, मुंहिंजे नफ़्स लवाम मूंखे मलामत कई त हे फ़ुज़ैल, तूं कहिड़ो बदनसीब आहीं जो अल्लाह जी मख़लूक तोखां महफ़ूज़ न आहे, छो न तूं इलाइक़ो छॾे करे हिननि खे अमन ॾिए। उतां इलाइक़ो छॾे थो, अॻिते हलणु शुरू थिए थो। ऐं सहरी जो टाइम आहे, तहज्जुद जो टाइम आहे, जंहिं तहज्जुद जे टाइम ते मोमिन जी निशानी इहा आहे, वबिल्लसारिहुम यस्तग़फिरून, सहरी जे टाइम ते रब खां माफ़ियूं घुरंदा आहिनि, मोमिन जी निशानी इहा आहे। इन सहरी जे टाइम ते रब सां राज़ ऐं नाज़ जो ॻाल्हियूं रब जे कलाम जी सूरत में कंदा आहिनि। इमाम फ़ुज़ैल बिन इयाज़ उन सहरी जे टाइम ते हिकिड़े घर जे भरिसां लंघे, उते छा आहे, कंहिं पोड़े झूर शख़्स जे ज़बान तां इहे अल्फाज़ निकिरनि पिया, अलम यानि लल्लज़ीना आमनू अन तख़्शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह वमा नज़र मिनल हक़। छा इंसान जी दिलि में नरम कोन थी आहे जो रब जी ॻाल्हि खे मञी वठनि ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे कलाम खे ॿुधी करे उनजी दिलि नरम थी पवे। इमाम फ़ुज़ैल फरमाइनि था, बला क़द आनल वक़्तु
भला कद आनल वक़्तु, बस अॼु दिल माइल थी वई आहे ऐं अॼु मुंहिंजी दिल नरम थी वई आहे। फौरन फरमाए थो आऊं कैबतुल्लाह में पहुचां थो, मक्कतुल मुकर्रम में पहुचां थो, कैबतुल्लाह जे दीवारनि खे ऐं पदनि खे लटकी करे रब सां हिकु अहद करे थो, अल्लाहुम्मा इन्नी तुब्तु इलैका वजअलतु तौबती मुजावरतन लिल बैतिल हराम। ऐं अल्लाह बस अॼु खां पोइ हाणे माफ़ी थो घुरां, माज़ी जा गुनाह मूंखे माफ़ कया वञनि, ईंदड़ ज़िंदगी कैबतुल्लाह जो मुजावर बनी करे पंहिंजी ज़िंदगी बसर कर। ऐं भाइरो इंतहाई ज़ाहिदीन में मुत्तकीन में अॻिते हली करे इन फ़ज़ाइल में रियाज़ जो शुमारो थिए, हत्ता के तक़वा ऐं परहेज़गारी जा अज़ीम दास्तान आहिनि। सैयदना फ़ज़ाइल जो पुटु आहे अली बिन फ़ज़ाइल नाले इमाम तिलावत कई आहे, अल कारियतु मल कारिया वमा अदराक मल कारिया, जंहिंमें क़यामत मुतलिक़ तंबीह आहे। हिकु दफ़ा तिलावत कई